मल्ह मलाखड़ो सिंध जी क़दीमी रांदि मल्ह ॿियनि रांदियुनि खां निराली आहे। उन जे लाइ ॿ जांठा जवान जिन खे पहलवान चयो वेंदो आहे खुलियल मैदान में लथल हूंदा आहिनि। पेट पुठीअ मथे को कपिड़ो पहिरियल न हूंदो अथनि। हेठि वॾी घेर वारी कांच जंहिंजा वर अगठ सुर्खिणी वटां गुंजियल हूंदा आहिनि, जिन जे करे पांचा पिनिनि ताईं खयल हूंदा आहिनि। कपिड़े खे वटे निपूड़े सोंटो ठाहे पहलवान जी चेल्हि ते वर ॾेई ॿधिबो आहे। इन अमल खे संदरो ॿधणु चइबो आहे। मल्ह जा मुख़्तलिफ़ दाव थींदा आहिनि, जिन में जांठो, अंदरीं ॿाहिरीं, खणी घुमाइणु ऐं हंज चढ़णु वग़ैरह। पहलवान हिक ॿिए खे ज़मीन खां मथे खणी घुमाए घुमाए पुठीअ भर सटण जी कोशिश कंदा आहिनि। मलाखड़ो मल्ह रांदि जे मुक़ाबले खे सॾियो वेंदो आहे। सिंध में कचो ऐं दज़ भरियो मैदान हूंदो आहे, जंहिंजे चौधारी तमाशबीन जे वेहण ऐं बीहण जो बंदोबस्तु कयल हूंदो आहे। मंगराड़ फ़क़ीर दुहिल ते ट्राहू वॼाईंदा आहिनि ऐं मल्ह जा मुक़ाबला जारी हूंदा आहिनि। वेठल माण्हुनि जी क़तार खे ॿाही चइबो आहे। सरसी हासिलु कंदड़ पहलवान ॿाहीअ खां इनाम वसूल कंदा आहिनि। हर जोड़ में ॿ मल्हूं थींदियूं आहिनि, पहिरीं ऐं पोईं। पोईं मल्ह मारींदड़ खे सोभारो सम्झियो वेंदो आहे। वफ़ा रज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।